ज़िक्र करे अल्लाह जे ज़िक्र सां जंहिंजी ज़ुबान आली हुजे उथे वे सुम्हे लेटे हर वक्त में अल्लाह जो ज़िक्र करे इहो भले में भलो इंसान समझो था। शैतान जे मकर ऐं फ़रेब खां बचाइण जो ज़रियो अल्लाह जो ज़िक्र करे। फ़कीरनि जो हथियार अल्लाह जो ज़िक्र आहे। बुज़ुर्गनि फरमायो आहे त ज़िक्रुल्लाह फ़िल क़ल्ब सैफ़ुल मुरीदीन। अल्लाह जो क़ल्बी ज़िक्र जेको आहे इहो मुरीदनि जे लाइ तलवार वांगुरु आहे। बिही युक़ातिलून आदा अल्लाह। इन सां अल्लाह जे दुश्मननि सां जंग कंदा आहिनि त ज़िक्र वारी तलवार सां। वबिही यदफ़ऊन लाफ़ाति लती तक़सुदुहुम। जेकी आफ़तूं मुसीबतूं उन्हनि ॾे अचनि थियूं उन्हनि खे हटाईंदा आहिनि त बि अल्लाह जे ज़िक्र सां। जेॾी महिल ज़िक्र कंदो न मुसीबतूं आफ़तूं शामतूं ज़मीन आसमान जा दर्द कर्ज परेशानियूं इन्हनि जे हटाइण जो ज़रियो अथव अल्लाह जो ज़िक्र। नफ्स ऐं शैतान खे भॼाइण जो ज़रियो अथव अल्लाह जो ज़िक्र। इस्तहवज़ अलैहिम शैतान। क़ुरान शरीफ़ में अल्लाह तो फरमाए त जॾहिं शैतान कंहिंजे मथां ग़ालिब थी वेंदो आहे त उन खां अल्लाह जो ज़िक्र विसाराए छॾींदो आहे। जंहिं रब जो ज़िक्र छॾियो इहो शैतान जो शिकार बणिजी वेंदो आहे। हाणे मां ॾिसां थो त फ़क़ीर तव्हां सुस्त थी विया आहियो, ज़िक्र ते रूह ई नथो कढे। अल्लाह जो नालो वठंदे अलाए कहिड़ो को तव्हांखे तप चढ़ी वियो आहे। हलियो ही ज़िक्र जी जाइ आहे। उथो त बि चओ अल्लाह, वेहो त बि चओ अल्लाह, लेटी पओ त बि चओ अल्लाह अल्लाह। हीअं ज़िक्र जी ज़रब हणे थो न फ़क़ीर अल्लाह त 36 मैल शैतान परे भॼी थो वञे। पोयों हवा कढंदो, रड़ियूं कंदो, दाऊं कंदो, भॼी वञे। जॾहिं फ़क़ीर चवंदो अल्लाह अल्लाह त दोस्तो चुप न हुजो, अल्लाह जे ज़िक्र खां माठ न हुजो। जेको ज़िक्र विसारे वेठो समझो त इन जे मथां शैतान ग़ालिब थी वियो आहे। ज़िक्र वारे खां शैतान रड़ करे परे भॼी वेंदो आहे। असांजे क़िबला महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि मुर्शिदन करीमन हिकिड़े भेरे शैतान खे ॾिठो। हज़रत साईं जन फरमायो त हिकिड़े भेरे हज़रत पीर मिठा साईं जन बि आयल हुया। उते खानपुर में साईं जन रहंदा हुया। वो उते पीर मिठा साईं जन जा मुर्शिद उहे बि उते आयल हुया। पाण फरमायूं त तहज्जुद पढ़ी मां हीअं वेठो हुजां मुराक़बे में त हिकिड़ो शख़्स अचे मुंहिंजे अॻियां वेठो। फाटल कपिड़ा हुजनि से, छिछड़ा लड़कनि पिया, बदन में धप खयूं पई वञेसि, पर बदन हुनजो ज़ख़्मी हुजे, धक 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 थियो पियो हुजे, रोए वेठो। हज़रत साईं जन फरमायो त मूं पुछियोमांसि त हीअं केरु आहीं, छो थो रोईं, ये हालत तुंहिंजी छो थी आहे? चईं तव्हां फ़क़ीरनि मुंहिंजी हीअ हालत कई आहे। साईं जन फरमायो त फ़क़ीरनि तोखे छा कयो? चईं न फ़क़ीरनि मूंखे अञा हेॾे थो वञा तेॾो फ़क़ीर वठी थो करे अल्लाह त मूंखे हे ॾिसो था हे ज़ख़्म, इहो अल्लाह चवण सां मूंखे ज़ख़्म थी थो वञे। वरी हेॾे थो भॼां त वरी हेॾो फ़क़ीर वठी थो करे अल्लाह, जाॾे थो वञा ताॾो फ़क़ीर अल्लाह अल्लाह था करे, हे मूंखे ज़ख़्मी इन ज़िक्र फ़क़ीरनि जे करे छॾियो आहे। साईं जन फरमायो त मां सम्झी वियुसि त हे शैतान आहे जंहिंखे अल्लाह जे ज़िक्र सां ज़ख़्म था रसनि। पोइ वरी चवणु लॻो त भला इहो पीर मिठो जेको आयो आहे इहो अञा घणो वक़्तु हिते हूंदो? मूं चयो अञा हफ़्तो खनि हूंदो। चए बसि ड्रामो मुंहिंजे लाइ हाणे मचंदो, मुसीबत मुंहिंजे लाइ अञा हाणे मचंदी।
वो साईं जन फरमाए तो मुखों खिल निकरी वई सुबह जो हज़रत पीर मिठा साईं जन के मूं सजी गाल अर्ज करे बुधाई से मूं हीअं ॾिठो साईं जन ॾाढो ख़ुशि थिया पाण फरमायूं त ॿियनि अल्लाह वारनि शैतान के कख ॾिनो मां हिन खे मुहरो ॾेई छॾियो चीखूं कंदो थो अचे साईं जन जी जमायत में ज़िक्र जाम हूंदो फ़क़ीर वांदा न हूंदा उथंदा वेंदा हलंदा चलंदा बनियुनि ते ॿारनि ते त बि अल्लाह जे ज़िक्र जी तवार हूंदी मर्दनि में औरतुनि में नंढनि में वॾनि में इहा झूंगार हूंदी अल्लाह 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 दोस्तों अल्लाह जे ज़िक्र जहिड़ी बि का बि भली शइ न अथव इन दुश्मन खां बचाव जो हथियार अल्लाह जो ज़िक्र चओ पाक बोली ज़िक्र जी भलिया मिठी पाक बोली ओ मिठी पाक बोली ज़िक्र जी भलिया तने तो के तोता ज़िबाईअ मिलिया मिठो नालो रब जो तू पल पल पचार चतुड़ा चमन में आई ॾींहं चार इन दुनिया जे चमन में माण्हू मुसाफ़िर परदेसी जेके घड़ियूं रब ॾिनियूं आहिनि इहे घड़ियूं क़ीमती आहिनि इहे घड़ियूं अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारणु घुरिजनि अल्लाह घणो कयो त रब जी रहमत तव्हां ते वसे अल्लाह जी तव्हां खे भलाई ऐं कुर्बत नसीब थींदी अल्लाह जे ज़िक्र जे करण सां हज़रत सईद अबू सईद खर्राज़ रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जंहिंखे ज़िक्र जी तौफ़ीक़ मिली वई उन खे विलायत बुज़ुर्गी जो चिठो मिली ये विलायत जो चिठो आहे सर्टिफिकेट आहे जंहिंखे अल्लाह जे ज़िक्र जी तौफ़ीक़ मिली वई अल्लाह ताला जो ज़िक्र घणो कयो अल्लाह जी ज़ात